वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में अवां खे बलिकात चऊं था। सबका पहिरीं अवां खे आगाह कंदासीं। क़ौमी असम्बली में मुखालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की तारीख़ क़यामत जहिड़े महांगाई कॾहिं बि नाहे थी जेतिरी सिलेक्टेड हुकूमत जे दौर में थी आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ़ चयो त महांगाई जे सुनामी रुगो ग़रीबनि न पर हर घर खे बुरे नमूने मुतासिर कयो आहे। अपोज़िशन लीडर चयो त सॼे मुल्क में अहिड़ी हालत आहे जो माण्हू तरक़ी बि नथो करे सघे। अवां खे आगाह कई पिया। क़ौमी असम्बली में मुखालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की तारीख़ क़यामत जहिड़ी महांगी कॾहिं बि नाहे थी जेतिरी सिलेक्टेड हुकूमत जे दौर में थी आहे। अपोज़िशन लीडर चयो त सॼे मुल्क में अहिड़ी हालत आहे जो माण्हू तरक़ी त थियो पर ॿिनि वेलनि जी मानी लाइ सिकी रहियो आहे। शहबाज शरीफ़ चयो त दवाउनि ऐं ॿारनि जे खीर जा आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि। माण्हू हथ खणी हुकूमत ऐं कप्तान खे पिटूं ऐं पाराता पिया ॾियनि। मुखालिफ़ धुर अॻवान चयो त मुल्क में अहिड़ी सूरतहाल आहे जो हर माण्हू ख़ौफ़ में वरितल आहे त सुभाणे अलाए जी छा थींदो। अवां खे आगाह कई पिया। क़ौमी असम्बली में मुखालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की तारीख़ क़यामत जहिड़ी महांगाई कॾहिं बि नाहे थी जेतिरी सिलेक्टेड हुकूमत जे दौर में थी आहे।